अस्सलाम वालेकुम दोस्तों। ड्रामा सीरियल मोहब्बतन जो माग जंजी नई अचण वारी एपिसोड में असांजी ॻाल्हि करण वारा इन तफ़सील ॻाल्हि ॿोल शुरू करण खां पहिरियों जेकॾहिं अव्हां असांजे चैनल ते न आहियो त मेरे हमारे चैनल खे सब्सक्राइब करे ऐं बेल आइकन को ज़रूर प्रेस कंदा। सब्सक्राइब करण सां अव्हांजो बेल नशन करंदो काफ़ी असांजो हौसला वधंदियूं ऐं तव्हांखे वधीक वीडियो ॾिसण वटां मिलंदा। तो तव्हां ॾिसी चुका आहियो त ॻोठाणा माण्हू विया शहर उहे हाणे जेल में फांसी पिया, उहे हाणे जेल मां बेज़ार घणो थी चुका आहिनि ऐं उहे अबूजन खे साहिब जे अॻियां ॻाल्हाइण बि कोन ईंदो। हू साहिब जे अॻियां शर्मसार थींदा ऐं हू बार बार रोई रहंदा ऐं होॾे लालू वीचारो ॻोठ वारनि खे चवंदो त मां तव्हांखे वठी आयो कमाइण लाइ, पर असां हिते जेल में फांसी विया आहियूं। अगरि मुजरी खे इहा ख़बर पई असां जेल में आहियूं त मुजरी सॼो ॾोह मूं ते ॾींदो ऐं होॾे तव्हांखे ॿुधायूं त मुजरी मुछर हुंदू खान खे चवंदो त अड़े अपील त असांखे पैसा ॾियण आयो हो। तो वीडियो पुॻो आहे पंहिंजी पुगनि ते वरी मिलंदासीं तव्हां सां नेक्स्ट वीडियो में। जब तक के लिए खुदा हाफिज़।